तेहरान में ईरान के सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई ख़िताब कंदे चयो आहे त इसराइल के हमले खां पोइ भॼण ना ॾिनो वेंदो। असांजी फ़ौज तैयार आहे। हुकूमत ऐं अवाम फ़ौज के पुठियां बीठल है। ईरान की फ़ौज इसराइल के मफलूज करे पोइ साह खणंदी। सेहोनी रियासत के पंहिंजे गुनाहन जो हिसाब ॾियणो पवंदो। इसराइल के जवाब ॾियण में कोताही न कई आहे। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। ईरान के सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई ख़िताब कंदे चयो आहे त इसराइल के हमले खां पोइ भॼण ना ॾिनो वेंदो। असांजी फ़ौज तैयार आहे। हुकूमत ऐं अवाम फ़ौज के पुठियां बीठल है। ईरान की फ़ौज इसराइल के मफलूज करे पोइ साह खणंदी। सेहोनी रियासत के पंहिंजे गुनाहन जो हिसाब ॾियणो पवंदो। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। ईरान के सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई ख़िताब कंदे चयो आहे त इसराइल के हमले खां पोइ भॼण ना ॾिनो वेंदो। असांजी फ़ौज तैयार आहे। हुकूमत ऐं अवाम फ़ौज के पुठियां बीठल है। ईरान की फ़ौज इसराइल के मफलूज करे पोइ साह खणंदी। सेहोनी रियासत के पंहिंजे गुनाहन जो हिसाब ॾियणो पवंदो। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। ईरान के सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई ख़िताब कंदे चयो आहे त इसराइल के हमले खां पोइ भॼण ना ॾिनो वेंदो। असांजी फ़ौज तैयार आहे। हुकूमत ऐं अवाम फ़ौज के पुठियां बीठल है। ईरान की फ़ौज इसराइल के मफलूज करे पोइ साह खणंदी। सेहोनी रियासत के पंहिंजे गुनाहन जो हिसाब ॾियणो पवंदो। ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। ईरान के सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई ख़िताब कंदे चयो आहे त इसराइल के हमले खां पोइ भॼण ना ॾिनो वेंदो। असांजी फ़ौज तैयार आहे। हुकूमत ऐं अवाम फ़ौज के पुठियां बीठल है। ईरान की फ़ौज इसराइल के मफलूज करे पोइ साह खणंदी। सेहोनी रियासत के पंहिंजे गुनाहन जो हिसाब ॾियणो पवंदो। इसराइल के जवाब ॾियण में कोताही न कई आहे। इसराइल के हमले खां पोइ भॼण ना ॾिनो वेंदो। असांजी फ़ौज तैयार